नमस्ते। दीदी तव्हां मूंखे ॿुधायो हो कि आत्मा जो टे शक्तियूं आहिनि। हाँ मन ऐं बुद्धि ऐं संस्कार। हाँ त दीदी मन ऐं मस्तिष्क माने दिमाग़ हाँ उहे अलॻि अलॻि शयूं आहिनि ऐं अगरि अलॻि आहिनि त कीअं आहिनि दीदी थोरो सम्झाईंदा? हाँ ॾिसो, जीअं कंप्यूटर त तव्हां ॾिठो हूंदो है न। कंप्यूटर कीअं कमु कंदो आहे? जीअं कंप्यूटर में सॉफ्टवेयर बि खपे त हार्डवेयर बि खपे, है न। त उअं ई पंहिंजी आत्मा छा हूंदी आहे? पंहिंजी आत्मा हूंदी आहे सॉफ्टवेयर, ऐं पंहिंजो शरीर हूंदो आहे हार्डवेयर। ऐं पंहिंजो इहा आत्मा जो सॉफ्टवेयर हूंदी आहे न, ये काथे विराजमान हूंदी आहे? जो ब्रेन चईंदा आहिनि न, मस्तिष्क जे विच में हुते वेठी हूंदी आहे। हुतां पूरे शरीर खे हलाईंदी आहे। त आत्मा जी टे शक्ति हूंदियूं आहिनि। हिकु सोचण जी, जेके पाण मन चईंदा आहियूं। ॿियो निर्णय करने जी, जेके पाण बुद्धि चईंदा आहियूं। ॿियो जीअं शरीर खां कमु कराइण जी, जेके पाण संस्कार चईंदा आहिनि। त इहे टई कम आत्मा हुते मस्तिष्क जे विच में वेही करे कंदी आहे। त माण्हुनि छा सम्झी छॾियो, छोजी माण्हुनि खे त आत्मा जे बारे में त एॾो परिचय हुयो न पहिरों। त आत्मा में ई मन बुद्धि थींदो आहे। त हुननि सोचियो कि भई उन्हनि खे आत्मा त नज़र न आई कि हितां वेही करे ई सॼो इहो कमु थिए थो। त हुननि छा सम्झो आहे कि मस्तिष्क ई सभु थो करे। मुंहिंजो ब्रेन ई सोचे थो, मुंहिंजो ब्रेन ई निर्णय करे थो, मुंहिंजी ब्रेन में ई बुद्धि आहे। माण्हू बुद्धि खे ई ब्रेन चईंदा आहिनि, परंतु ब्रेन अलॻि हूंदी आहे ऐं बुद्धि शक्ति हूंदी आहे। ऐं ब्रेन छा हूंदो आहे? जंहिंसां इहा आत्मा कमु कराईंदी आहे। जीअं सॉफ्टवेयर पूरे कंप्यूटर खे हलाईंदो आहे। सॉफ्टवेयर ख़राबु थी वञे त पोइ कंप्यूटर बेकार। या फिर अगरि कंप्यूटर जो हार्डवेयर ख़राबु थी वञे त पोइ सॉफ्टवेयर बि केतिरो बि सुठो हुजे, लेकिन हार्डवेयर ख़राबु थी वियो त पोइ कमु न करे पाईंदो न। ॾिसो, जीअं हाणे कंहिंजो माण्हू चईंदा आहिनि कंहिंजो दिमाग़ कुझु कमु हीअं उल्टा सीधा कंदा आहिनि। त माण्हू छा चईंदा आहिनि कि हिन जो दिमाग़ ख़राबु थी वियो अथसि। त छा थींदो? आत्मा हुन ब्रेन जे पासे में वेठी हूंदी आहे न, लेकिन सम्झो ब्रेन जी कोई हड्डी आहे या जीअं बि उहो ठहियलु हूंदो। जीअं हथ में फ्रैक्चर थी वञे त फ्रैक्चर खां पहिरों वारो हथु जीअं हलंदो, फ्रैक्चर खां पोइ त ठीकु तरीक़े सां कंहिंजो हलंदो, कंहिंजो न बि हलंदो। उअं ई ब्रेन हार्डवेयर में अगरि कुझु ख़राबी अची वेंदी आहे त आत्मा हुतां वेही करे जेको पूरे शरीर खे हलाए पई, उहो ठीकु तरीक़े सां नथी हलाए सघे। आत्मा त ठीकु आहे न, आत्मा में त सिर्फ़ु संस्कार सुठा या बुरा थींदा आहिनि, लेकिन शरीर खे हलाइण वारो जेको जाता उहो ब्रेन सां पूरा शरीर हलाए थी, उहो ई अगरि थोरो सो बिगड़ी वञे त शरीर बि थोरो भई हुनजो ॾिसण वेहण खाइण पीअण ॻाल्हाइण बि थोरी बदलाव अची वेंदी। त माण्हू चईंदा आहिनि ईअं पागल थी वियो आहे। त माण्हुनि खे आत्मा छो जी नज़र न ईंदी आहे, त माण्हुनि आत्मा खे ई छा सम्झी विया आहिनि? ब्रेन। आत्मा में टे शक्ति हूंदियूं आहिनि, इहे बि माण्हू खे न पतो आहे। त मन खे ई मस्तिष्क या ब्रेन चई छॾंदा आहिनि, बुद्धि खे बि ब्रेन चई छॾंदा आहिनि। त इहे सम्झण वारी जेकी ॻाल्हि आहे, इहे माण्हुनि खे सम्झी वञनि त पोइ हुननि जो जीवन बि सुठो थी वेंदो। शरीर जे लाइ त माण्हू सभु कुझु कंदा आहिनि, लेकिन आत्मा जो जेको वीचार जो भोजन आहे, सुठो वीचार। छो जी ॾिसो, कंहिंजा हथ ठीकु न हूंदा आहिनि, पांव ठीकु न हूंदा आहिनि, त बि सभु कमु करे सघंदो आहे। छो जी हुनजी ब्रेन जेकी जाता आत्मा कमु कराए थी, पूरे शरीर खां कमु कराईंदी न, आत्मा वेठी उते आहे, लेकिन आत्मा त
अखियुनि खां बि ॾेखारे में नथी अचे त कमु कीअं कंदी? उहो ब्रेन जे थ्रू पूरे शरीर खे हलाईंदी आहे। त अगरि शरीर जो कोई बि पार्ट ठीक ना आहे लेकिन तव्हांजो ब्रेन ऐं आत्मा जा संस्कार सुठा आहिनि त तव्हां शरीर खां उहे सभु कमु कराए सघंदा आहियो जेके सुठो शरीर हूंदो उहो बि न कराए सघंदो। अॼुकल्ह दुनिया में अहिड़ियूं ॻाल्हियूं पाण ॿुधूं था न, भई कंहिंजो हथ न आहे पेर न आहे त बि एॾा वॾा वॾा कम था करनि। उहे कीअं था करनि? हुननि जी आत्मा में सुठा संस्कार आहिनि, अर्थात हुननि जा वीचार सुठा आहिनि, हुननि जी निर्णय शक्ति सुठी आहे, त कर्म त वाकई में सुठा थींदा न। ऐं हुनजो जेको मस्तिष्क आहे, जो ब्रेन थींदो आहे, उहो बि सुठो आहे। भई माण्हू वारनि जे लाइ एॾो लॻाइनि था, हथ पेरनि खे गोरा करण लाइ केॾियूं चीजूं लॻाईंदा आहिनि। त उहे ई जेकी मस्तिष्क खे पंहिंजे ब्रेन खे सुठी करण वारी जेकी चीजूं हूंदियूं आहिनि उहो बि माण्हू सुठी तरह खाइनि पीअनि त पंहिंजो ब्रेन सुठो हूंदो त आत्मा हुतां पंहिंजे शरीर खे सुठो हलाए सघंदी। त हिकु त पाण खे कंहिंजो ध्यानु ॾियणो आहे? सुठे वीचारनि खे, जो आत्मा जो भोजन आहे। ॿियो असांखे सुठो खाइण पीअण बि असांजो ईअं हुजे कि ब्रेन जाता पूरो शरीर हले थो उहो सुठो हुजे। हा, ठीकु आहे। थैंक यू।